सिंधड़ी कश्मीरी अवाम सां इज़हार यकजहतीअ तौर अॼु कारो ॾींहुं मल्हाए हाई स्कूल हिंगोरनो खां मेन चौक ताईं असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी प्रेमचंद TO सिंधड़ी अब्दुल हादी नारे जो TEO सेकेंडरी गुलाम फारूक बिरोहीअ जी अॻुवाणीअ में रैली कढी वई। रैलीअ खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त भारती ज़ुल्म जेको मुसलसल काफ़ी अरसे खां कश्मीर में हली रहियो आहे तंहिंजी पुरज़ोर लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था। रिपोर्ट काशिफ़ अली शर सिंधड़ी।